अॼु तव्हां सां हिकु अहिड़े टॉपिक ते ॻाल्हायां पियो जेको मुंहिंजो टॉपिक न आहे। मुंहिंजो टॉपिक जो मक़सदु आहे त उहा मुंहिंजी फील्ड न आहे, मुंहिंजो शोबो न आहे, छाकाणि त मां समाजियात जो माण्हू न आहियां। मुंहिंजी समाजियात में का बि डिग्री कोन्हे। ऐं मशीन जो माण्हू आहियां। कंप्यूटर साइंस में मुंहिंजी डिग्री आहे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस में डिग्री आहे। अक्सर माण्हू चवंदा आहिनि भई कंप्यूटर साइंस जा माण्हू पाण बि रोबोट आहिनि, पाण बि मशीन आहिनि, ऐं कंहिं हद ताईं सही बि चवंदा आहिनि, छाकाणि त असीं त मशीन ठाहींदा आहियूं, मशीन में दाहत विझंदा आहियूं ऐं मशीन में आर्टिफिशियल इंटेलिजेंस ज़रिए मशीन खे हिकु दाहत वारी मशीन बनाईंदा आहियूं, जंहिंजो मतिलबु थियो त असां मशीन खे सिखिया ॾींदा आहियूं त हू माण्हू वांगुरु कमु करे, हू माण्हू थी कमु करे, हुन में बि जज़्बा हुजनि, उन में बि जेके असांजा सेंटीमेंट्स अहसास हुजनि, हू मशीन बि सोचे ऐं हुनजो जेको रवैयो आहे उहो माण्हुनि वांगुरु हुजे ऐं उहो माण्हुनि वांगुरु कमु करे। ऐं हिन ते हिन दुनिया में कमु थी वियो आहे। ऐं असां जेको पोस्ट ह्यूमनिज़म तरफ़ वञूं पिया, उन में आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो तमामु घणो अहम रोल आहे। पर दोस्तो, अॼु जंहिं मौज़ू ते मां तव्हां सां ॻाल्हाए रहियो आहियां उहो मौज़ू भले डायरेक्ट सौ सिधो मुंहिंजो मौज़ू न हुजे, जो मुंहिंजी का समाजियात में डिग्री न आहे, सोशल साइंसिस में डिग्री न आहे, पर अणसिधी तरह उहो मुंहिंजो बि मौज़ू आहे। आउं बि समाज जो फ़र्दु आहियां, मुंहिंजो बि घरु आहे, मुंहिंजूं बि भेणियूं आहिनि, मुंहिंजा भाइर आहिनि, मुंहिंजी ज़ाल आहे, मुंहिंजा बच्चा आहिनि, मुंहिंजा मिट आहिनि, माइट आहिनि, दोस्त आहिनि, यार आहिनि। तंहिं करे उहो जेको टॉपिक आहे अॼु उहो मुंहिंजो बि टॉपिक आहे, ऐं उहो टॉपिक आहे औरत। हिकु अहिड़ो टॉपिक जंहिंजे बग़ैर असीं कुझु बि न आहियूं। हीअ काइनात कुझु बि न आहे, हीअ धरती, हीअ दुनिया, हीअ कुझु बि न आहे। औरत न हुजे असां न हुजूं। औरत असांखे जनमु ॾिए थी, औरत हिन दुनिया खे जनमु ॾिनो आहे। हीअ समाज जेके ठहिया आहिनि हिन औरत जे करे ई थिया आहिनि। इन औरत ई इहे माण्हू इंसान पैदा कया आहिनि, जिन गॾिजी घर ठाहिया, वरी कम्यूनिटीज़ ठाहियूं, समाज ठाहियूं, क़ौमूं ठाहियूं, मुल्क ठाहियूं, कॉन्टिनेंट्स ठाहियूं, दुनिया ठाहियूं। ऐं अॼु जेका हिन तरक़ी माण्हुनि कई आहे उन जे पुठियां बि कंहिं न कंहिं औरत जो हथु आहे, कंहिं न कंहिं औरत जो कमु आहे। त औरत हिकु अहम रिश्तो आहे। उहो माउ जो रिश्तो हुजे, उहो भेण जो रिश्तो हुजे, उहो धीउ जो रिश्तो हुजे, उहो ज़ाल जो रिश्तो हुजे, उहो दादी जो, नानी जो, मासी जो, मामी जो, पुफी जो को बि रिश्तो हुजे, पर आहे अज़ीम रिश्तो। हर रिश्ते में औरत अज़ीम आहे। उन औरत खे असां जेतिरी बि इज़त ॾियूं, मुंहिंजे ख़्याल में उहा इज़त उन इज़त खां वधीक डिज़र्व थी करे, उनजो वधीक हक़ु आहे। पर समाज जा अक्सर हिसा उन औरत खे कीअं ॾिसनि पिया। जेकॾहिं औरत धीउ आहे त उनजी पुट खां घटि अहमियत आहे। उनखे सभु माण्हू जी 100% माण्हुनि जी ॻाल्हि न पियो कयां, पर हिते अक्सर जी ॻाल्हि पियो कयां। जॾहिं हू फ़ैसिला वठंदा, हू चवंदा असां पुट लाइ तालीम बि सुठी हुजे, पुट लाइ घर बि हुजे, गाॾी बि हुजे, हर शइ पुट लाइ हुजे। मेल डामिनेंसी वारी जेका सोच आहे उहा मर्द में आहे। पर जेतोणीकि धीउ आहे, उनजी रत आहे, उनजे क्रोमोज़ोम मां उहा धीउ बि पैदा थी आहे। हिकु जेनेटिकल जेको प्रोसेस थियो आहे उहो उन मर्द में ई आयो आहे, औरत ऐं मर्द में ई आयो आहे। पर उहा औरत जंहिं उनखे पैदा कयो, माउ, ऐं उहो मर्द जेको उन छोकिरी जो पीउ, उहो बि हिकु धीउ जी हैसियत में पुट खां घटि उनखे अहमियत ॾींदो। अक्सर न, 100% न। इहा औरत भेण आहे, छाकाणि त पुट खे घर में वधीक डोमिनेंट पेश कयो वियो आहे, उनखे वधीक रिस्पॉन्स ॾिनो वियो आहे। तंहिं करे हू भेण जेका उनजी वॾी भेण बि थी सघे थी, नंढी भेण बि थी सघे थी, पर हू पाण खे उन्हनि खां उत्तम सम्झंदो आहे, आला सम्झंदो आहे। भेण खे चवंदो मूंखे इस्त्री करे ॾे, मूंखे पाणी ॾे, मूंखे फिलान करे ॾे, नाश्तो करे ॾे, हीअ करे ॾे, हू करे ॾे, हुकुम हलाईंदो आहे। ठीकु आहे, समाजी जोर चक आहे, भेण मोहबत में इहो सभु कुझु करे थी, पर हू बाउंड न आहे। ज़ाल, माउ, ज़ाल खां पोइ थो ॻाल्हायां माउ ते रिश्तो आहे जंहिंजे लाइ मज़हब जे हवाले सां असीं ॾिसूं त इस्लाम में आहे तुंहिंजे पेरनि हेठां जन्नत आहे। ऐं वाक़ई जेको माउ जो औलाद सां कॉन्टेक्ट आहे, जेको टफ टाइम ॾिसे थी, पीउ बि नथो ॾिसे। जॾहिं ॿार उनजे पेट में अचे थो त उहो जेको दर्द आहे, उहो जेको पीराव आहे, उहा उन माउ खे ख़बर आहे त उहो 7 खां 9 महीना जेको बर्दाश्त करे थी, 10 महीना बर्दाश्त करे थी। ऐं उनखां पोइ हिन मॉडर्न दौर में जॾहिं का बि डिलीवरी, को बि वियम ऑपरेशन खां सवाइ नथो थिए त हिकिड़ो वॾो रिस्क आहे।
छाकाणि त उहो जी जे ज़रिए जेको नशो हुनखे ॾिनो थो वञे, वॾो नशो ॾिनो थो वञे, ऐं उन नशे खां बचण बि हिकु नई ज़िंदगी आहे। पर उहा औरत उहा बि रिस्क खणे थी, ख़ुशी ख़ुशी सां खणे थी, ऐं ॿार खे जॾहिं जनमु ॾिए थी तुंहिंजा ऑपरेशन जा ख़ौफ़, उनजूं तकलीफ़ूं सभु उहे तकलीफ़ूं दूरि थी वञनि थियूं, ऐं उहो पंहिंजे ॿार जे खे एॾो प्यार सां ॾिसे थी जो हो ॼण नओं बनो थी वञे थी, ठीकु ठाक थी वञे। ऐं जीअं उहो घर अचे थी त वरी साॻी घर जा कमु कर, उहो ॿारु हुनजो उहो पुटु हुजे या धीउ हुजे, जीअं वॾा थियनि था उन माउ जी हैसियत उन्हनि लाइ सेकेंडरी थी वञे थी। सेकेंडरी हैसियत में हुनखे डील कनि था। उन माउ खे हू उहो रिस्पॉन्स नथा ॾियनि जेतिरो हू डिज़र्व करे थी। हू पाण खे वधीक था ॾियनि, पंहिंजे जेके ॿिया नवां रिश्ता क़ाइमु कनि था उन्हनि खे वधीक था ॾियनि, पर माउ हिते नज़रअंदाज़ थिए थी, जेका माउ सभ खां वधीक अहम आहे। ऐं उन खां पोइ ज़ाल लाइ मुड़ुसु जॾहिं उनजी शादी थींदी पहिरीं राति ई उनखे चवंदी मुंहिंजे पीउ माउ जी इज़त कजांइ, बाबा जी इज़त कजांइ, अम्मा जी कजांइ, मुंहिंजी भेणनि जी कजांइ, कॾहिं उफ़ न चइजांइ, जेको बि चवंदी हा कजांइ, हुनखे नाश्तो ॾिजांइ, सभु कुझु कजांइ। अरे ख़ुदा जा बंदा, पहिरीं राति आहे, तूं पहिरीं राति हुन सां मुहबत हुनखे पंहिंजी ॾेखार, पंहिंजो एतमाद बहाल कर, हुन सां सुठियूं ॻाल्हियूं कर, हुनजी लाइफ ते ॻाल्हाए, हुनखे ॿुधाए त तुंहिंजे अचण सां मुंहिंजी ज़िंदगी में केॾियूं तब्दीलियूं आयूं, मां केॾो ख़ुशि आहियां, ऐं असां मुस्तक़बिल में हीअं कंदासीं। हुनखे अॻ में तूं पंहिंजो त कर पहिरीं राति, बजाए जो तूं हुनखे पंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधाए, हुन सां का सुठी कचहरी करे, हुन सां ज़िंदगी ते ॻाल्हाए, हुनजी लाइफ ते ॻाल्हाए, हुन सां माज़ी पुछेसि कीअं गुज़री, हू तोसां मिलण खां पोइ कीअं ज़िंदगी गुज़ारींदी, हू केतिरो ख़ुशि आहे। पहिरियां ई तव्हां हुनखे हिदायतूं था ॾियो, तव्हां तोखे हीअ बि करिणो आहे, हीअ बि करिणो आहे, हीअ बि करिणो आहे, लॻे ईअं पियो तूं घर में ॼण त का नौकिरिया में थी आई हुजे, घर में सबॉर्डिनेट थी आई हुजे, तव्हांजे वालिदेन जी ख़िदमत करण लाइ आई हुजे, जॾहिं त उहो बाउंड न आहे। हू पीउ माउ तव्हांजा आहिनि, उन छोकिरी जा न आहिनि जंहिंसां तव्हां शादी कई आहे। पीउ माउ जी ख़िदमत तव्हांखे करणी आहे, उनजा फ़ाइदा तव्हांखे पवंदा, हिन दुनिया में बि हुन दुनिया में बि। हू छोकिरी बाउंड न आहे, हू त तव्हां सां शादी करे आई आहे, शी डिज़र्व इक्वल लाइक यू, जीअं तव्हां आहियो। पर असां पहिरीं बार ते हुनखे हिदायतूं ॾींदासीं ऐं हू छोकिरी छा कंदी, पोइ बसि पोइ हू ॿुतर में हूंदी त मां छा कयां, अहिड़े माण्हू सां ज़िंदगी गुज़ारियां जंहिं पहिरीं बार ते मूंखे हिकु इंस्ट्रक्शन जी लिस्ट ॾेई छॾी आहे, तव्हां तोखे भाउ सां मुंहिंजनि सां हीअं करिणो आहे, स्कूल जो नाश्तो बि तोखे करिणो आहे, कपिड़ा बि तोखे धोरणा आहिनि, जंहिं तूं नौकिरी थी आई। वरी अन हिकु ज़ाल हिते इग्नोर थिए थी, ज़ाल जे रिश्ते में बि औरत इग्नोर थिए थी, पर हिकु औरत अहिड़ो रिश्तो आहे जिथे इग्नोर नथी थिए, नज़रअंदाज़ न थिए, उहो आहे सस जो रिश्तो। जॾहिं तूं उहा पाण ज़ाल थी आई त इन्हनि सभिनी शयुनि खे उहो कंडम बि करे ज़ुल्म आहे, औरत जा ओतिरा ई हक़ आहिनि, पर जॾहिं सस थिए थी त सभु रिश्ता विया, पोइ हू ज़ालिम जे रूप में अचे थी। अक्सर ससूं ज़ालिम जे रूप में अचे थी, पोइ नुंहुं खे हू धीउ नथी सम्झे, नुंहुं खे हू ज़ाल जी पुट जी ज़ाल नथी सम्झे, पर हो पंहिंजी ज़ाती सबॉर्डिनेट सम्झे थी, छाकाणि त हू स्टेट जी मालिकाणी आहे। जेको घर स्टेट आहे, जॾहिं नई आई त हुनसां मसइला हुया, पर जॾहिं औलाद हुनजी जवान थी वई, कमाइण लॻा, त पोइ त वीचारो मुड़ुसु बि हुनजे आदो झुकणु लॻो, पुट हुनखे एस पिया कनि, धीउ हुनखे एस पियूं कनि, मुड़ुसु बि हुनजे आदो झुकणु लॻो। पोइ हाणे पंहिंजी हुकूमत आहे हुनजी, हाणे हुनजी हुकूमत में पार्टनरशिप थी थिए, नुंहुं जे नाले सां, नुंहुं जे किरदार में हू पार्टनरशिप न पई बर्दाश्त करे, हू त बादशाह रही आहे घर जी। पोइ हुनखे सबॉर्डिनेट डील थी करे, कपिड़ा धो, हीअ कर, मुड़ुसु नाश्तो अञा न कयो थी, जूता पॉलिश न कया थी, फलां न कयो थी, टीर न कयो थी। अहिड़ो औरत जो उहो ज़ालिम रूप सिर्फ़ु हिकु आहे जेको सस जे शिकिल में आहे। ॿी सूरत में, माउ जी सूरत में बहितरीनु आहे औरत, धीउ जी सूरत में त छा ॻाल्हि कजे, बहितरीनु आहे। भेण जी सूरत में हर वक़्तु भाउ जे लाइ परेशान, पाण बुख हूंदी, बुख ते वेंदी, भाउ लाइ सोचींदी शादी थी वेंदसि, मुड़ुसु सां गॾु हूंदी, पर हुते बि हुनखे भाउ जी यादि ईंदी हूंदी। ज़ाल जी सूरत में मुड़ुसु सां सभु कुझु, त मुंहिंजो मुड़ुसु ख़ुशि हुजे, छाकाणि त उहो सम्झे थी त मुंहिंजे मुड़ुसु खां सवाइ मुंहिंजो कुझु बि न आहे। हर वक़्तु हुन लाइ दुआऊं, हुन लाइ सुठो नाश्तो करणु, सुठो लंच करणु, सुठी लंच करणु, सुठी डिनर करणु, कपिड़ा धोइणु, इस्त्री करणु, हर हुनजी सहूलियत, ताकी मुंहिंजो मुड़ुसु फैसिलिटेट हुजे, हुनखे का तकलीफ़ न हुजे। भले हू पाण जॉब बि कंदी हुजे, जॾहिं त ॿई जॉब था कनि त ॿई इक्वल आहिनि, भले हू जॉब बि कंदी हुजे, पर न, पोइ बि हू सेक्रीफाइस थींदी। एॾो बहितरीनु रिश्ता आहिनि औरत जा, पर जॾहिं सस जे रूप में अचे थी, तौबा नौज़ुबिल्लाह, पोइ ॾाढी ज़ालिम थी अचे थी। त इहे असांजा कुझु रिश्ता आहिनि जंहिंमें नो डाउट औरत हिकु इनोसेंट आहे, मासूम आहे, हिकिड़ो प्यार जो नालो आहे,
औरत खे मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं असां महसूसु कयूं न, कॾहिं असां पंहिंजी ज़ाल जी तारीफ़ कई आहे, ॿिए हंधि वेंदासीं वाह आदि वाह जो मानी कयो, भाभी वाह जो भाॼाई वाह जो मानी पचायो, होटल ते वाह जो मानी, अरे ख़ुदा जा बंदा, ज़ाल जेका तोखे रोज़ मानी करे थी, जेकॾहिं उनजी बि त तारीफ़ कर। कॾहिं उहा नई ड्रेस पाए थी, अची तव्हांजे साम्हूं अची बीहे थी, कॾहिं तारीफ़ त करे थी, यार वाह अॼु त ॾाढी प्यारी थी लॻे। ख़बर अथव इहे जेके नंढियूं नंढियूं तारीफ़ूं आहिनि, नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि, इहे तव्हांजी ज़िंदगी खे संवारे छॾंदियूं। तव्हांजी वाइफ तव्हांजी थी वई, उन में केॾो उत्साह पैदा थींदो, उन में केॾी मोटिवेशन पैदा थींदी। उमिरि न ॾिसो, हिन वक़्तु तव्हां 50 साल में आहियो, तव्हांजी वाइफ जेकॾहिं 50 साल जी आहे त तव्हां अॼु बि उनजी तारीफ़ त करे ॾिसो, जवान थी वेंदी। ॿियो छा घुरिजे? त असांखे पंहिंजे जेके असांजा रिश्ता आहिनि, हर रिश्ते में असांखे एतिराम पैदा करणु घुरिजे, तारीफ़ करणु घुरिजे। उहो धीउ जो रिश्तो हुजे, ज़ाल जो रिश्तो हुजे, भेण जो रिश्तो हुजे, माउ जो रिश्तो हुजे, या जेकॾहिं तव्हां ससु जे रिश्ते में बि आहियो त तव्हां ईअं सम्झो त तव्हांजी धीउ जिथे शादी थी वई आहे उन सां कहिड़ी हालत थी सघे थी, त तव्हां उनखे इमेजिन करे, उनजो तसवुरु करे पंहिंजी नुंहं खे पंहिंजी धीउ वांगुरु डील कयो। जीअं तव्हां पंहिंजी धीउ खे शादी खां अॻु में केॾा मुंहिंजा राद हूंदा, अम्मी मां 10 वॻे उथंदी, कमु बि न कंदी, अॼु मुंहिंजो मूड न आहे, सभु तव्हां ई कंदा आहियो। पोइ ससु नुंहं लाइ ईअं छो न? तव्हां नुंहं लाइ ईअं करे था ॾिसो, पोइ ॾिसो नुंहं तव्हांजी केॾी ख़िदमत थी करे। नुंहं जे दिलि में तव्हां हमेशह हमेशह लाइ अची वेंदो त तव्हां पंहिंजी नुंहं सां बि मोहबत कयो। पंहिंजो घणो ख़्यालु रखंदा, औरत जो अहसासु कयो, औरत सां मोहबत कयो, जंहिं बि रिश्ते में आहे हू तव्हांजी आहे। औरत खां वधीक को सिंसियर ई न आहे, रियली थो ॿुधायां, उनखां कोई बि सिंसियर न आहे। तव्हां पंहिंजो पाण खे उनखे अॻितो त सही, कॾहिं उनजी तारीफ़ त कयो, कॾहिं पंहिंजी मोहबत जो इज़हार त कयो, उनजी पसंदि नापसंदि जो थोरो ख़्यालु त कयो। पोइ ॾिसो तव्हांजी ज़िंदगी में केॾी तब्दीली अचे थी। पंहिंजो घणो ख़्यालु रखंदा।